फ़कीर अब्दुल गफ़ार अल मारूफ़ नाले मिठो शर नकल ॿुधाईंदो हुयो त पुराणे ज़माने में असां दरगाह फ़कीरपुर शरीफ़ जी दरगाह में पढ़ंदा हुआसीं त उते हज़रत सोना साईं जन जो हिकु फ़क़ीर तमामु मस्ती जे हालत में पियो फिरंदो हो ऐं कंहिं कंहिं वक़्तु उते भर वारे क़ब्रिस्तान में बि वञी वेही रहंदो हुयो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो उन क़ब्रिस्तान में के माण्हू हिकु औरत जो जनाज़ो दफ़न करे विया, जंहिं बाद उहो मस्त फ़क़ीर बि मामूल मुताबिक़ उन क़ब्रिस्तान में वियो, पर तमामु जल्दी में ही दाहूं कंदे आयो त अफ़सोस हाय अफ़सोस, माई वेचारी सड़ी वई जेका ताज़ो दफ़न कई वई हुई। सिधो हज़रत सोना साईं जन जी हवेली मुबारक जी तरफ़ भॼंदो वियो। जॾहिं त उन वक़्तु हज़रत साहिब जन बि हवेली मुबारक में ई मौजूदु हुया ऐं टाइम तक़रीबन मंझंदि जो हुयो त पाण उन मस्त फ़क़ीर जी दाह ते तमामु जल्दी में हवेली खां ॿाहिरि आया, जो उन वक़्तु संदन जा पेर बि उघाड़ा हुया ऐं सर मुबारक बि ढकियलु कोन हुयो। उन मस्त फ़क़ीर खे साण करे क़ब्रिस्तान जी तरफ़ हलणु लॻा। संदन जो उन ॾींहं वारो हलणु सफ़ा निरालो हुयो, याने तमामु तेज़ विखूं पिया खणनि ऐं उन वक़्तु संदन सां दरगाह शरीफ़ ते रहंदड़ घणा माण्हू बि साणनि गॾु हली रहिया हुआ ऐं उन्हनि सभिनी जूं उछंगारूं हुयूं। पाण उन औरत जी क़बर ते पहुची मालिक करीम जी दरबार में रोईंदे रोईंदे घणी देर ताईं आजिज़ाना इल्तिजाऊं कंदे दुआऊं घुरी वापसि हलिया विया। उन खां पोइ संदन जो उहो साॻियो मस्त फ़क़ीर हीअं चई रहियो हुयो त हाणे माई आराम में आहे।